IMF जी एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। पाकिस्तान खे $70 अरब जो प्रोग्राम मंज़ूर थियण जी उम्मीद। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त माशी इस्तेहकाम लाइ मज़बूत बुनियाद क़ाइमु थी वई। पॉलिसी रेट घटिजे पियो, सीड़पकारी जो एतमाद में इज़ाफ़ो थियो आहे। पाकिस्तान के बोर्ड सबब अरबन डॉलरन जो नुक़सान थियो। बोर्ड मुतासिरन की भलाई लाइ कदम खणी रहा आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो न्यूयॉर्क में STJ मूवमेंट के मुबाहिसे दौरान ख़यालन जो इज़हार। चयाई स्कूलन खां ॿाहिरि ॿारनि जी तालीम वॾो चैलेंज आहे। शागिर्दनि खे हुनरमंद बणाइण लाइ वोकेशनल ट्रेनिंग जो इंतज़ाम कयो वियो आहे। पंजाब के तालीम खाते अंदरि इनकलाबी कदम खयां। मुआशरे जे महरूम तबके लाइ पंजाब एंडोमेंट फंड जारी कयो वियो। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीम ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्त ॿुधणीअ जोगी हुजण या न हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। लाहौर हाई कोर्ट जी जस्टिस आलिया नीलम शहरी जी दरख्वास्त ॿुधणी कई। तरमीमी ऑर्डिनेंस सुप्रीम कोर्ट में सिंध हाई कोर्ट में चैलेंज थी चुको। सिंध हाई कोर्ट बि फ़ैसिलो करे वरितो आहे। लाहौर हाई कोर्ट दरख्वास्त रद्द करे। वफ़ाक़ी हुकूमत जो वकील जा दलील। लाहौर हाई कोर्ट जस्टिस मंसूर अली शाह जे चीफ जस्टिस तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी न करण खिलाफ दरख्वास्त चीफ जस्टिस के मड़े छॾी। जस्टिस आबिद हुसैन चट्टा जी दरख्वास्त ॿी बेंच पे मुक़रर करण की सिफारिश। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जे केस में बचाव वारे सेक्रेटरी खां हिरासती मरकज़न में क़ैद शहरनि जा तफ़सील घुरी वरिता। जस्टिस नेमतुल्ला फलपोटो 2018 खां गुम थियल उमर सिद्दीक़ीअ जी बाज़ियाबी लाइ जोगा कदम न खणण ते कावड़ जो इज़हार कंदे हुकुम ॾिनो त गुम थियल माण्हुनि जो पतो लॻायो वञे। सेक्रेटरी दिफ़ा रिपोर्ट जमा न कराइण जी सूरत में अदालत में हलफ़नामो जमा कराए। सिंध हाई कोर्ट DIG इन्वेस्टिगेशन खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। चइनि हफ़्तनि अंदरि पुलिस ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम। कोट गुलाम मोहम्मद पेजो कार जो बीठल ट्रक के टक्कर साल मुड़स पोत बजड़ा ज़ख्मी। मीरपुर खास रोड ते हादसे में इरफान काइम खानी ऐं संदसि घरवारी नाज़मा मौके ते ई दम ॾिनो। फौतिन जो पुटु ॿारनि बरिहनि जो हमवात ऐं कार ड्राइवर अब्दुल्ला ज़ख्मी गणती जोगी हालत में हैदराबाद मुंतकिल। नगर पार्कर भरिसां परणियल औरत खूह में टपो ॾेई आपघात करे छॾियो। ॻोठ टांकारियो में 22 वरनि जी सुखा सांद खूह में टपो ॾिनो। वारसनि मूजिबि औरत दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुअण जे सबबि इंतिहाई क़दम खयो आहे। इसराइल जा लेबनान ते हवाई हमला मार्ची बिलन जो तादाद 570 खां वधी वियो। 1800 खां वधीक ज़ख्मी। लेबनान में तालिबी इदारा हिकु हफ़्ते लाइ बंद। हिज़बुल्लाह जा इसराइल ते जवाबी हमला 300 खां वधीक रॉकेट ऐं ड्रोन हमला कया विया। इराक़ी मज़ाहिमती तंज़ीम जा बि इसराइल ते हमला। केतिरनि ई मुल्कनि जे एयरलाइंस तलबीब ऐं बैरूत वेंदड़ जहाज़ रोके छॾिया। बरतानिया बि शहरनि खे लेबनान मां निकिरण जी हिदायत करे छॾी।